अल्लाह जो हिकड़ो नेक सालिह बानड़ो गरीबी हाल हुण जे बावजूद जॾहिं भी उन जे अंगण ते को मेहमान ईंदो हो, उन मेहमान खे जेकी कुछ रब उन खे ॾींदो हो उन खे खाराए ॾाढो ख़ुशि थींदो हो। अल्लाह जी कुदरत अजीब आ, गरीबी हाल थी वयो उन मिस्कीन अल्लाह जे नेक बाने जो। दौलत बाकी कान बची, उन जे बावजूद जॾहिं भी मेहमान ईंदो हो, जेकॾहिं घर में कुछ न हूंदो हुयो त दुकाननि तां ओधर वठी भी मेहमाननि खे खाराईंदो हुयो। अॼु ते मेहमान थी आया हूं न तव्हां सां इन ॻोठ बहराम कटोहड़ जे अंदर मेहमान थी आया हूं न तव्हां सां, सभई मेहमान थी आया हूं। ॾिसो त मेहमान खे खाराइण जो नतीजो छा आहे। अज़ीज़ाने मन उन गरीब शख्स जी जिंदगी गुज़री अल्लाह जे मखलूक खे खाराईंदे। अगर घर में कुछ न हुयो त ओधर वठी भी खाराइण उन जो मामूल बणजी वयो। वरी वञी मजदूरी करे कमाईंदो हो, जेकी कुछ कमाईंदो हो कुछ बच्चन खे ॾींदो हो ऐं कुछ पाड़े जो कर्ज लाहींदो हो। अजीब इत्तिफाका दुनिया फानिया बीमार थी पयो। कुछ ॾींहं जो ॿाहिर कोन निकतो, दुकानदारन खे ख़बर पई त फलाणो फ़कीर बीमार थी पयो आ। हाल उन जो हीणो आ। उन जे बीमारीअ सां कंहिंखे भी का मुंहिंजा दोस्त दिलचस्पी न रही। सभिनी खे पंहिंजा पंहिंजा कर्ज याद आया। दुकानदार ईंदा वया त कर्ज वञी फ़कीर खां वठी अचूं, मतां फ़कीर लाॾाणो करे वञे, असांजो कर्ज ॿुॾी वञे। कर्ज़ी कर्ज वठण जे नियत सां जीअं हुन जे अंगण ते ईंदा वया, फ़कीर जे अंदर में इहा ॻाल्हि न हुई त मुंहिंजा कर्ज़ी आया हन, पर उन जे अंदर में इहा तमन्ना ऐं तड़प पैदा थी। चङो भलो हूंदो हुयुसि, घर में न हूंदो हुयो त दुकाननि तां कर्ज वठी भी मेहमाननि खे खाराईंदो हुयुसि। ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब, अॼु हाल मुंहिंजो हीणो आ। अंगण ते मेहमान आया हन, मुंहिंजा करीम रब कुर्ब कर त मेहमाननि खे खारायां। ओ मुंहिंजा मुस्लमान भा, जीअं उन गरीब वटि कर्ज़ी ईंदा वया, जेको अचे चवे अदा मुंहिंजो हेतिरो कर्ज़ा ॾे, वेह अदा उन खे वेहारींदो वञे। ॿियो आयो उन खे वेहारी, टियों आयो वेहारींदो वयो। हुननि कर्ज़नि खे वेहारींदो वञे। उन जे अंगण तां कॾहिं भी नंगर खां सवा कोई न निकतो। दिल में तमन्ना है मौला को वसीलो पैदा फरमा, मौला को कुर्बुक पैदा फरमा त हिन सभिनी खे मां नंगर करे पोइ मोकिलियां। एतिरे में पाड़े में हिकिड़ो ॿारड़ो जेको शयूं खपाईंदो हो, उहो थाल कंहिं चणनि जो या कंहिं शइ जो उन खे जीजल अमड़ ठाहे ॾिनो। उहो होका ॾींदो ॾींदो जेॾी महिल उन फ़कीर जे साम्हूं आयो, सॾड़ो कई, ओ नंढड़ा हेॾे आ। उन नंढड़े जे हथ में जेको थाल हुयो, चणनि जो हुयो या कहिड़ीअ बि शइ जो हुयो, उन फ़कीर चयसि, बच्चा देर न कर, इहा जेका बि तुंहिंजी शइ आ, रक़म केतिरी फ़कीर हेतिरी, हे मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, सभिनी खे विरहाए ॾे त खाइनि। मुस्लमानो गौर कयो, उन फ़कीर जे नियत जे मथां उन नौजवान नंढड़े दिल में ख़्याल कयो, हूअं सॼो ॾींहुं हुजे कॾहिं मां सॼियूं गलियूं घुमां हां, ख़बर नाहे शाम ताईं मुंहिंजो वापार थिए हा या न थिए हा। भलो थी वियो
कलाक जे अंदर मां मोटी वञी पंहिंजे अमड़ खे ख़ुशि थो कयां। उन फ़क़ीर जे महिमाननि खे जेकी कुझु नंढड़े थाल में विकिरे करण जे लांदो हुयो, हिकिड़ो हिकिड़ो करे सभिनी खे ॾेई छॾियईं। फ़क़ीर सभिनी खे जेॾी महिल खाई पी बस कंदे ॾिठो, उहो नंढड़ो आयो, चई चाचा हाणे मूंखे पैसा ॾे त मां वञा। फ़क़ीर चयसि तूं बि घड़ी खन वेह। नंढड़ो बि वेही रहियो। कुझु घड़ियूं गुज़रियूं, ॿार वरी उथी पियो, चाचा पैसा ॾे त मां वञा। हा बचड़ा कुझु घड़ियूं वेह। वरी नंढड़ो वेठो। कुझु घड़ियूं गुज़रियूं, नंढड़े ॿार खे पंहिंजे जीजल अमड़ जी कावड़ यादि अचे वई। दिल में ख्याल कयईं मुंहिंजी अम्मा इंतज़ार कंदी हूंदी, अम्मा मूंखे मारींदी, हे चाचो पैसा ॾींदो अलाए कोन ॾींदो। उथी रोई करे चई चाचा मूंखे पैसा ॾे, मां नंढड़ो हां, मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे मारींदी, मूंखे पैसा ॾे। ईअं चई नंढड़े रोअण शुरू कयो। फ़क़ीर अर्श ॾे निहारण शुरू कयो। कुझु मिंट मस गुज़रिया, को अजनबी आयो, हिक थेली बंदि करे फ़क़ीर खे ॾेई हथड़ा चुमी वापसि हलियो वियो। उन अल्लाह जे नेक सालिह बाने थेलड़ी खोली। सभ खां पहिरीं उन नंढड़े खे सॾु कयईं, बच्चा तुंहिंजा पैसा घणा आहिनि? उन मासूम बचड़े खे पैसा ॾिनई। जेॾी महिल उन खे पैसा ॾिनई, उन बचड़े पंहिंजा ॻोढ़ा उघी पंहिंजो मुआवज़ो वठी हलण लॻो त जेके वापारी कर्ज़ी सुबुह खां वेठा हुया, उन्हनि मां हिक हिक चवण शुरू कयो, ऐ फ़क़ीर सुबुह खां वठी वेठा आहियूं, लेकिन असांजो तोखे ख़्याल कोन्हे। हे नंढड़ो ॿार हाणे आयो, जल्द में उनखे फारिग कयई। ॿुधाए त हो ॾियण वारो केरु हुयो? इहे पैसा केरु खणी आयो? कंहिंखां कर्ज़ वरितो अथई? फ़क़ीर निहारे उन्हनि सभिनी वापारनि खे चयो, वेठा त तव्हां सुबुह खां वठी हुयो, मगर तव्हां में रुअण वारो कोई कोन हुयो। जेको रुअण वारो हुयो, जंहिं अखिड़ियूं आलियूं कयूं, अल्लाह जे ज़ात उन जे सदके जॾहिं कुर्ब कयो त मां पहिरीं उन खे फारिग न कयां त ॿियो कंहिंखे कयां? ऐं मुस्लमान, उन फ़क़ीर तमाम कर्ज़नि खे कर्ज़ ॾेई करे चयो, ऐं अल्लाह जा बांधड़ो, जेकॾहिं तव्हां मां को ईअं अखिड़ियूं आलियूं करे हां त अल्लाह सभिनी जो बेड़ो पार करे छॾे हां। अखिड़ियूं हिकिड़ो आलियूं कंदो आ, रब जी ज़ात खे रहम ईंदो आ, बेड़ो सभिनी जो पार थी वेंदो आ। अल्लाह जे दरबार में खोटी नाहे। मुंहिंजो बेनियाज़ रब अल्लाह जी रहमत रुगी बहानो ॻोल्हींदी आ त मुंहिंजो बानो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बानो अल्लाह खे प्यारो आ। जीअं बचड़ो पंहिंजे अमड़ खे प्यारो आ, ईअं बानो बि अल्लाह खे प्यारो आ।